अली साहब, ट्रम्प साहब हिकिड़ी पंहिंजियूं ई कहाणियूं करे थो पियो। चए थो ईरान खे मां जेको आहे उहो हिन करे हिट कयो छो जो ईरान जेको आहे उहो ग़लती कई हुई स्ट्रेट पे शिप खे अटैक करे। उहो हाणे जेको आहे ईरान चवे थो पियो त असां पाण ग़लती कई। पोइ हाणे मां ईरान खे चवां थो पियो त तव्हां जेको आहे इहो पब्लिकली पंहिंजी ग़लती एक्सेप्ट कयो त पोइ ॻाल्हियूं अॻिते वधनि। पर पोइ वरी हाणे ई चवे थो त ओमान में ॻाल्हियूं बि हलनि थियूं पियूं ऐं ॻाल्हियूं अॻिते वधनि बि पियूं, टेक्निकल टीम्स जूं सभु कुझु पंहिंजी जाइ ते। पर ईरान जो रिस्पॉन्स क्लियर आहे भई, नथा ॻाल्हायूं असां जेसि ताईं MOU जी जेके ख़िलाफ़ वर्जियूं थियल आहिनि उहे लेबनान जे हवाले सां हुजनि या ई हवाले सां हुजनि या सैंक्शन्स जे हवाले सां हुजनि, सभु जेसि ताईं नथियूं हटिजनि तेसि ताईं न वधंदी ॻाल्हि। पोइ हुन में थोरी घणी एस्केलेशन बि थिए थी, हेठि मथे बि ॻाल्हियूं थियनि थियूं। हाणे त ट्रम्प साहब अची वियो आहे त भई ईरान मूंखे जेको आहे उहो माराइण जे हुन में आहे, ऐं ट्रम्प खे जेको आहे इहा ख़बर मुसाद या इसराइल ॾिनी आहे। जी, डोनाल्ड ट्रम्प साहब चवनि था त इज़राइल जेको आहे मूंखे सॼी प्लान ॿुधायो आहे। प्लान ॿुधायो आहे त ट्रम्प जी असैसिनेशन यानी हुनजे मारण जी ईरान कोशिशि कंदो। ऐं ट्रम्प पोइ चिता ॾिनो आहे त अगरि खेसि मारियो वियो त पोइ 1000 मिज़ाइल ईरान ते किरंदा ऐं हुन खां पोइ बि किरंदा रहंदा। ऐं हू हाणे पहिरीं कुझु माण्हू चवनि था त स्लिप ऑफ टंग थी हुन खां ज़बान थिड़ी वई जॾहिं हुन ईरान खे इस्लामी रिपब्लिक ऑफ जापान चयो। पर कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त छाकाणि त जापान ते बि अमेरिका एटम बम हयो हो त इहो उहो ई इशारो ॾिए पियो त एटम बम हणी सघूं था। यानी ट्रम्प हिकिड़ी वसियत करे वञे पियो, चए थो मूं ऑर्डर ॾेई छॾिया आहिनि। हाणे मूं इहो सोचियो पिए त अगरि ॾिसो मतिलबु हिकु प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड स्टेट्स आहे, अवल त हुनखे एतिरो अदम तहफ़ुज़ जो अहसासु छो पियो थिए त ईरान हुनखे माराए छॾींदो। ईरान वटि छा आहे अहिड़ो? ईरान वटि को CIA आहे, को मुसाद आहे, को KGB आहे जो हू प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड स्टेट्स जंहिंजी सिक्योरिटी अलाए कहिड़े लेवल जी हुजे थी, कहिड़े लेवल जी उनखे इज़राइल चए थो तोखे हीउ माराए छॾींदो। ऐं हीउ साहब बि अची रड़ियूं करे पियो त अगरि मूंखे मारायो वियो त बि ॾिसिजो पोइ घटि न थींदी ईरान सां। त इहो अहसासु अदम तहफ़ुज़ इन सिक्योरिटी जो अहसासु डोनाल्ड ट्रम्प खे मतिलबु इहो बि कमाल आहे। इहो बि पहिरियों शायदि यूनाइटेड स्टेट्स ऑफ प्रेसिडेंट आहे जेको इहो ख़दशो ॾेखारे पियो त हिकिड़ो मुल्क अलाए केतिरा हज़ार मील परे वेठल मूंखे माराए छॾींदो। हुन वटि एतिरी हिन रेंज जा मिज़ाइल बि कोन्हनि, न हुन वटि अहिड़ो को स्पाई एजेंसी आहे जंहिंजो को वॾो नालो हुजे जेको प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड स्टेट्स खे माराए सघे। लेकिन जेका ॿी ॻाल्हि मूंखे दिलचस्प लॻी हिन में त प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड स्टेट्स इलेक्टेड प्रेसिडेंट हूंदो आहे ऐं कानून मूजिबि हुन जी समूरा हुकुम ऑर्डर तेसि ताईं मञा वेंदा जेसि ताईं हू हाल हयात वाइट हाउस में वेठल आहे, ओवल ऑफिस में वेठल आहे। हीउ छा थो चए त मां इहो ऑर्डर ॾेई छॾियां जे ऐं मरी वियसि त पोइ ईरान ते हमिलो करे छॾिजो। ॻाल्हि इहा आहे त हीअ त थी वसियत, हीअ त थी हुनजी ख़्वाहिश, पर कानूनी तरह हुन जो को बि ॾिनल ऑर्डर सिर्फ़ु तेसि ताईं वैलिड आहे जेसि ताईं हू हाल हयात वाइट हाउस में वेठल आहे। हू अगरि दुनिया मां हलियो वियो त पोइ त जेको नेक्स्ट प्रेसिडेंट हूंदो, जेको वाइस प्रेसिडेंट हूंदो पाकिस्तान, हींअर जेडी वेंस आहे, इहो प्रेसिडेंट थी वेंदो। ऐं 1000 मिज़ाइल किराइणा आहिनि ईरान ते न किराइणा आहिनि इहो फ़ैसिलो त पोइ जेडी वेंस कंदो। त हीअ को मूंखे खिल आई, मुंहिंजो डोनाल्ड ट्रम्प खे शायदि विसरी वियो आहे त हू हिकिड़ो चूंडियल सदर आहे, हू को रूहानी पेशवा न आहे कंहिं जंहिंजी वॾी का रूहानी अक़ीदत ऐं हुन सां हुनजा पोइलग हुजनि जेके चवनि त साईं पीर साहिबु बाबा जेको आहे चई वियो असांखे त आऊं हीअं थी वञा त पोइ मूंखां पोयां हीअं कजो। अमूमन माउ पीउ बि ईअं वसियत करे वेंदा आहिनि त भई असांखे कुझु थिए त पोइ मुंहिंजे लाइ हीअं कजो, मूंखे हिते दफ़नाइजो, मूंखे हीअं कजो, मूंखे हूं कजो। पर डोनाल्ड ट्रम्प न अमेरिका जो पीउ आहे, न ई को रूहानी पेशवा आहे, त हिन जी हिन वसियत जी कानूनी हैसियत कुझु ई कोन्हे। सवाइ इहो आहे त ईरान खे मतिलबु सवाइ उहो बि लॉजिक न आहे, हीअ त ॿिए लफ़्ज़नि में ईरान जी ताक़त खे तस्लीम करण लाइ त ईरान माना इहो बि मुमकिन आहे सदर अमेरिका जे सदर खे माराए सघे थो। कमाल करे पियो डोनाल्ड ट्रम्प। ऐं ॾिसो अगरि अहिड़ी ॻाल्हि हू पब्लिकली करे पियो त सुभाणे ईरान न को ॿियो विच में करे वञे त पोइ माना छा ईरान, छाकाणि त इज़राइल शयल आहे ऐं इज़राइल जे हवाले सां या मुसाद जे हवाले सां कई कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ हलनि थियूं। माण्हू 9/11 जे पोयां बि हुननि खे ॻोल्हींदा, मुख़्तलिफ़ के अमेरिका में अहिड़ो कुझु कजे
जंहिंखां पोइ अमेरिकी सॼी जेका मिशनरी आहे उहो न चाहींदे बि इज़राइली एजेंडा ते कमु करणु शुरू करे छॾियो। सो इज़राइल जी त ही पुराणी रेपुटेशन आहे, पूरी हिकिड़ी हुनजी बारे परसेप्शन मौजूदु आहे। इराक वॉर, त हुन इराक वॉर ही सभु शयूं 9/11 त इज़राइल जी सिर्फ़ु हिकिड़ी रिपोर्ट थिए। अच्छा, पोइ इहा रिपोर्ट अगरि हू चए आहे अमेरिका त ट्रम्प त मूंखे CIA ॾिनी आहे या होमलैंड सिक्योरिटी या जेके बि हिननि जी एजेंसीज़ आहिनि, हू बि FBI लोकल लेवल ते, त बि चऊं आहे त हा बाबा पंहिंजी एजेंसी ॾिनी आहे। ही इज़राइली इंटेलिजेंस जी बुनियाद ते प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड स्टेट्स वेही ख़दशा ज़ाहिर करे त यार मता मूंखे माराए छॾीनि। अलाए हाणे अगरि को आम माण्हू हुजे त घर में रोज़ राड़ो थी वञे, हा हा त यार पोइ उनखे बचाए, पोइ बाबा वाइट हाउस में न निकर, न हू चइबो आहे न बाबा घरां न निकर, तो जान खे ख़तरो आहे। 3 ॾींहं स्केड्यूल पंहिंजो कैंसिल बि कयो अथई। सो कमाल थी वियो आहे। अच्छा, ॿिए पासे ईरान बि पंहिंजी जेका हुनजी उनखां न पियो मुड़े, ऐं हू बि चए पियो त बाबा पलान कंदासीं आयतुल्ला ख़मीनी शहीद जो, खामनाए शहीद जो पलान। हाणे इहो नथो चए त असीं ट्रम्प खे मारींदासीं, पर पलान कंदासीं। हाणे सुभाणे हिन खां पुछिबो त बाबा पलान सां मुराद छा अची? पलान सां मुराद इहो आहे त असीं अमेरिका खे मतिलबु जेको आहे हीअं न करणु ॾींदासीं, हीअं न करणु, हू त कोन चवंदा त असीं ट्रम्प खे मारींदासीं। सो इहा हिकिड़ी मतिलबु ट्रम्प बीइंग ट्रम्प, बसि हाणे उहो न ट्रम्प त ट्रम्प आहे, आप तो ख़ुदि आप हैं, आपको क्या करें, उहो कमु लॻो। अच्छा, पंहिंजी ॻाल्हि हले पई त हिन वक़्तु ज़ाहिर आहे जेको इहो हाणे इवेंचुअली जेका मश्करी हाणे चइजे, हाणे मश्करी थी वई आहे हिकिड़ी क़िस्म जी, हिक ॿिए जे ट्रम्प साहिबु जेको करे थो पियो ऐं जेका हिकिड़ी अमेरिका जी अची सूरत हाल पहुती आहे, इन वन वे और दी अदर छा सम्झिजे त कॉन्फ्लिक्ट रेस थी करे ई का सिचुएशन हाणे ॿाहिरि वेंदी या हिते फिज़ल आउट थींदी? ऐसे मंतक त इहो चए थी त ही ख़तमु थी चुको आहे इशू, छाकाणि त हिन इशू में हाणे कुझु रहियो कोन्हे। ट्रम्प 1000 दफ़ा पाण चई चुको आहे त न्यूक्लियर कैपेबिलिटी ख़तमु थी चुकी आहे ईरान, तबाह कयो आहे, फ़ौज ख़तमु आहे, नेवी ख़तमु आहे, 1000 दफ़ा चई चुको आहे। ठीकु आहे, हाणे तव्हां पंहिंजे दुश्मन जी छा, तव्हां पंहिंजी फतह छा खे चवंदा आहियो? त जॾहिं तव्हां हाम हणंदा आहियो त असां हुनजी फ़ौज तबाह करे छॾी, एयरफोर्स, नेवी, फलाण ढमकाण, ऐं तव्हां चओ था त हुन हाणे न्यूक्लियर ठाहिण जी कैपेबिलिटी न आहे, ऐं न्यूक्लियर जी कैपेबिलिटी हुजे हा त हू हिन महिल ताईं इस्तेमालु करे चुको हुजे हा ईरान। इहो ट्रम्प बहादुर पाण थो चए। त हाणे जंग छा थिया? हाणे ॻाल्हि इहा आहे त आण केरु मञे, मतिलबु केरु मञे त भाउ तूं ॾाढो आहीं। ईरान स्टेट ऑफ हॉर्मोज़ ते पंहिंजी डोमिनेशन हिन दफ़े विञाइण, मतिलबु छॾण लाइ तयारु न आहे त भई हीअ आउं डोमिनेट कंदसि, हीअं टोल वोल न हुयो अथसि, लेकिन डोमिनेशन छॾण लाइ तयारु न आहे। ऐं अमेरिका चाहे थो ओढ़ा ई थी वञो जहिड़ो जंग खां पहिरीं शुरू थिया हो। ईरान चए थो एतिरो असां पंहिंजो नुक़सान बि कयो, भला असांखे ॿियो हासिलु न थिए त स्टेट ऑफ हॉर्मोज़ जी असांखे चङमुड़सी त असां कोन छॾींदासीं। एतिरी ॻाल्हि आहे, उहो ॻाल्हियुनि में तइ थी सघे थी, लेकिन सम्झ न पियो अचे ट्रम्प जेको चए थो त ही इलाही एरोगेंट आहिनि, मग़रूर आहिनि, हीअं छा मतिलबु आहे? मतिलबु इहो आहे त मुंहिंजे गोॾनि ते नथा वेहनि, मुंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधनि। हाणे इहो जेको हीउ हिकिड़ो पर्सनलाइज़ मामिलो थी वियो आहे, ही को मुल्कनि जो मुफ़ाद त न आहे, ज़ाती हिकिड़ी अना आहे जंहिंमें फाथल आहियूं।